दोस्तों यही जगह वीडियो तव्हां ॾिसण वञी रहिया आहियो या मुझे नावल मोखी जे सिलसिले में आहे ऐं ही मुहूर्त जी वीडियो आहे जंहिंमें काफ़ी दोस्त आया ऐं उन्हनि मोखी ते तनक़ीदी निगाह सां ॻाल्हायो। जेके महिमान असां वटि कई आया ॿाहिरियां तिन में मोहतरमा अमर सिंधु, साईं राशिद मोराई, मुश्ताक भुरगड़ी, मुनवर सिराज, फयाज़ चंड कलेरी, मारू जमाली, ज़ुल्फिकार गाडेही ऐं उन खां अलावा पंहिंजा ॿिया जेके असांजा मक़ामी दोस्त हुआ उहे इन में शामिलु हुआ ऐं काफ़ी अहिड़ा बि दोस्त असां वटि इन में शामिलु हुआ जेके अॼु असांजे विच में न आहिनि। जीअं असांजो प्यारो दोस्त मुश्ताक भुरगड़ी ऐं साईं असांजो प्रोफेसर प्रीतम राठौड़ ऐं साईं ग़ुलाम पंहिंजो साईं रसूल मल्लाह साहिबु असां में न रहिया आहिनि त उहे बि हिन वीडियो में मौजूदु आहिनि। बहरहाल ही हिकिड़ी यादगार वीडियो आहे जेका आउं तव्हां दोस्तनि सां शेयर करणु चाहियां थो। पहिरियों हिसो मुहूर्ती तक़रीब जो आहे ऐं उन खां बाद में जेके तक़रीरूं आहिनि उहे अवां दोस्तनि जे साम्हूं रखियूं वेंदियूं। तव्हांजे दोस्तनि जी महिरबानी। मोहतरमा अमर सिंधु साहब की अर्ज़ आहे। दादू खां तयार ऐं खूबसूरत कहाणियुनि जे तकलीकार उस्ताद भुरगड़ी के वर्ग आहिनि। अमर लेगारी साहब किताब लिख किताब पे